JUI सरबराह मौलाना फजल रहमान तरफ़ां पाकिस्तानी फ़ौज गज़ा मोकिलण जी मुखालफ़त। संदसि चवण आहे त पाक फ़ौज गज़ा मोकिलण जी ग़लती कॾहिं बि न करणु घुरिजे। 27वीं आईनी तरमीम हिक तरफ़े तौर कई वई आहे। आइन खे तकरारी न बणाइणु घुरिजे। अफ़गान पॉलिसी ते गौर करण जी ज़रूरत आहे। अफ़गान हुकूमतूं कॾहिं बि पाकिस्तान जूं दोस्त न रहियूं आहिनि। पंहिंजे जीअ में बि जाती पाए ॾिसणु घुरिजे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ समूरी सियासी पार्टियूं हिक ॿिए ते आहिनि। मदरसनि जे ख़ात्मे जो रवैयो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। 18 सालनि खां घटि उमिरि जी शादी ते पाबंदी ग़ैर इस्लामी आहे। PPA चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी खे 2 भेरा सदर थियण ऐं 13 साल सियासी क़ैद रहण जो एज़ाज़ हासिल आहे। पाकिस्तान दुनिया में हिकु मुनफ़रिद मक़ाम हासिल करे चुको आहे। भारत ख़िलाफ़ कामयाबी रुगो फ़ौजी न पर इख़लाक़ी बि आहे। पाक फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रही आहे। पाकिस्तान खे पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी हिफ़ाज़त करण जी ॼाण आहे। क़ौम मुतहिद रही त पाकिस्तान कॾहिं बि नाकाम न थींदो। नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। तालीमी निज़ाम बहितर करणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। टैलेंट जो बहितरीन इस्तेमाल करे वक़्तु तरक़ी करे सघिजे थी। कैडेट कॉलेज पेटारो में 63 पासिंग आउट परेड। PPA चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शिरकत। PPA चेयरमैन मार्च पास्ट जो मुआयनो कयो। गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां अंडर-19 एशिया कप में भारत खे शिकस्त ॾींदड़ टीम जी फ़ी रांदीगर खे $1 करोड़ इनाम ॾियण जो ऐलान। अंडर-19 एशिया कप जी फ़ातिह टीम जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां अलॻि-अलॻि मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त नौजवाननि भारत खे शिकस्त ॾेई तारीख़ लिखी छॾी आहे। नौजवाननि 24 करोड़ आवाम जूं दिलियूं कटियूं आहिनि। एशिया कप में कामयाबी ते क़ौम जशन मल्हायो आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणु आहे त अंडर-19 एशिया कप में कामयाबी समूरी क़ौम लाइ फ़ख्र जोगी आहे। नौजवाननि खे बाख़्तियार बणाइणु क़ौमी तरक़ीअ जो बुनियादु आहे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल नौजवाननि सां वाॻियल आहे। तवानाई ऐं किरदार क़ौम जे आलमी सुञाणप बणिजंदी। हुकूमत तरफ़ां तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियूं। 9 मई वाक़े ते माफ़ी सां मशरूत। तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जी ॻाल्हियुनि जी आज खां पोइ PTI बानी जी एहतिजाजी तहरीक बाबति ट्वीट ते हुकूमत नाराज़। हुकूमती ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत किराइण जी धमकी ऐं ॻाल्हियुनि जी आज कॾहिं नथा हली सघनि। हुकूमती ॻाल्हियूं कंदड़नि जे मौक़िफ़ में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली न थी आहे। PTI बानी खे चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस ख़िलाफ़ बयाननि खां पासो करणो पवंदो। ॻाल्हियूं पार्लियामेंट जे फोरम ताईं थींदियूं ऐं एस्टेब्लिशमेंट मुदाख़लत न कंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी पाकिस्तान पॉलिसी में हैरान कंदड़ तब्दीली। वॉशिंगटन जो इंडिया फर्स्ट दौर ख़त्म। पाकिस्तान की अहमियत हासिल। वॉशिंगटन टाइम्स पाकिस्तान भारत जंग खे अमरीकी पॉलिसी शिफ्ट जो बुनियाद करार ॾेई छॾियो। आर्टिकल में फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी लाॻापनि जो ख़ासि तजियो शामिल। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान नापसंदीदा रियासत मां भाईवार मुल्क बणिजी वियो आहे। अमरीका में पाकिस्तान लाइ तेज़ रफ़्तारी सां तासुर बहितर ऐं राय तब्दील थियणु मुनफ़रिद वाक़ियो आहे। ग़ुलाम नबी मेमण 31 दिसंबर ते रिटायर थींदो। नए IG लाइ 3 नाला शॉर्ट लिस्ट। सिंध सरकार नए IG सिंध लाइ जावेद आलम ओढे, अमीर शेख ऐं आज़ाद खान जे नालनि खे शॉर्ट लिस्ट करे छॾियो। ग़ुलाम नबी मेमण जी रिटायरमेंट खां पोइ नए IG जो नालो फाइनल कयो वेंदो। PIA खे ख़ानगान लाइ वाक अॼु लॻायो वेंदो। निष्कारी कमीशन दिलचस्पी रखंदड़ कंपनियुनि खे बाज़ाब्ता दावत ॾेई छॾी। PIA जी समूरनि असासनि जी मालियत 150 अरब खां 190 रुपयनि विच में आहे। क़ौमी एयरलाइन वटि 34 जहाज़ ऐं 90 रूट्स शामिल आहिनि। नाले वारो पाणी माहिर ऐं अॻूणो आपाशी सेक्रेटरी इदरीस राजपूत हमेशह लाइ विछड़ी वियो। कालाबाग डैम तोड़े तकरारी रिथाउनि ख़िलाफ़ इदरीस राजपूत मरण घड़ी ताईं सिंध जो केस विढ़ियो। आई खानपुर महर भरिसां पिताफ़ी बिरादरी जी बिंदुनि में संगावती तकरार तां झेड़ो। 3 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। हथियारबंदनि ठाह लाइ पहुतल दो पिताफ़ी हुज़ूर बख़्श पिताफ़ी ऐं असगर पिताफ़ी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े सबबि इलाइक़े में ॾहका।